आगे व खातमन नबिय्यीन जेके कुरान वणे वो सुभान अल्लाह चवे। ये बुखारी सैयद तांजे गोठ में मूंखे ॿियों दफ़ो अल्लाह ताला हाज़िरी नसीब कराई आहे। खानपुर शिकारपुर को 5 कलाकनि जो सफ़र करे तां वटि पहुतो आहियां। मुंहिंजो बयान मग़रिब जो हो पर चूंकि कमंद जी टाली किरी पई, बांधीअ में रोड बंदि थी वियो, मां कलाक तकलीफ़ करे पोइ पहुतो आहियां। मां मौला तजमुल हुसैन साहब जो शुक्रानो थो अदा कयां ऐं हितां जे मक़ामी उलमा जो स्टेट सेक्रेटरी जो मुंहिंजी मजबूरी आहे, मूंखे न्यू सईदाबाद में भी बयान करणो आहे, उते भी जलसो हले थो। जिन मूंखे जल्दी वक़्तु ॾिनो हक़ इन्हनि उलमा जो जेके मांखों अॻे आया। अल्लाह हिन जे इल्म में उमिरि में जवानीअ में दुआ थो कयां, अल्लाह बरकतूं फरमाए। आमीन जो ॾाढा फरमाई। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह। अॼु तव्हांजे ॻोठ में क़ुरान जी रहमत जो मींहुं थो वसे। जेके ॻाल्हि वणे सुभान अल्लाह चवे। हीउ सखिन जो ॻोठ आहे, आलिमनि जी बि ख़िदमत था कयो, नात ख़ाननि जी बि ख़िदमत था कयो। अल्लाह तव्हांजी रोज़ी में बरकत फरमाए। वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहूहु बुक्रतन व असीला। हुवल्लज़ी युसल्ली अलैकुम व मलाइकतुहु लियुखरिजकुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर व कान बिलमुमिनीन रहीमा। तहियतुहुम यौम यल्क़ौनहु सलाम। जेको सुभान अल्लाह चवे अल्लाह करे हिन साल मदीनो ॾिसी अचे। व अअद्द लहुम अजरन करीमा। या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बआवाज़ बुलंद हुब्बे रसूल कॉन्फ्रेंस में अचण वारो मुझे सोने साईं दे ॾाढा सलाह शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। शाफिए मशर साक़िए कोसर तुमा तय्यब तुमा तागिर। आशिक रसूल ॾाढा जो सुभान अल्लाह। शाफिए मशर साक़िए कोसर तुमा तय्यब तुमा तागिर। तुझे आए जग में जरकी नूर नबूवत सा पयो बकी। खत्म नबूवत जा दीवाना ॾाढा चवन सुभान अल्लाह। तुझे आए जग में जरकी नूर नबूवत सा पयो बकी। तुमा आका सब खो बेहतर, तुमा आका सब खो बेहतर। शाफिए मशर साक़िए कोसर तुमा तय्यब तुमा तागिर। तो तथिया मां सोहना सदके मूसा गड मुंहिंजा बचड़ा सदके। सुभान अल्लाह। वो जेके ऊंधे में वेठा आहिनि उहे बि सुभान अल्लाह चवनि। अञा भाऊ ज़ुल्फ़कार हेॾो लाइट हणाए आहे हिकिड़ी, हिक ॿिए जा चेहरा त ॾिसूं हा।
तो तथिया मां सोहना सदके मूसा गदमो जा बचड़ा सदके सबको अव्वल सबको आखिर सबको अव्वल सबको आखिर शाफिए मशर साकिए कोसर तुमा तैयब तुमा तागिर सुभान अल्लाह अल्लाह कंदो जेके खिदमत था कन अल्लाह कंदो रब इन्हनि खे मदीनो ॾेखारींदो आमीन अल्लाहुम्मा आमीन तुंहिंजो मक्को शौकत वारो तुंहिंजो मदीनो अज़मत वारो मां गुनाहगार ते अल्लाह जी महिरबानी थी मां ताज़ो हिन साल बैतुल्लाह जो हज पढ़ी आवां वाह जो मज़ो हो मके मदीने में सुभान अल्लाह हाँ जी सुभान अल्लाह सुठी आहे पर लाउड खां बग़ैर हुजे तो इहा मुंहिंजा बि कन दिखाए अल्लाह कबूल फरमाए मौलाना के सैयद जी दुआ आहे रंग जी हो दोस्तों 35 ॾींहं मके पाक में रही आयासीं 10 ॾींहं मदीने में असांजो जमियत उलमा इस्लाम जो जनरल सेक्रेटरी आहे मौलाना गुलाम रसूल मेंगल साहब मांखे वठी वियो जबल अबू कुबैस ते जिते अल्लाह जे रसूल आंगुर सां इशारो कयो 24 जो चंड बि 2 टुकड़ा थी वियो असां 20 जलसा मके मदीने में कयासीं जबल अबू कुबैस ते कुरान पढ़ियोसीं नवाब शाह में सकरन में कुरान पढ़ मज़ो ॿियो आहे पर जॾहिं हिन मके मदीने में पिया वाइस कयूं जंहिं शहर में हे कुरान नाज़िल थियो आहे जंहिं शहर में मुंहिंजे महबूब जा कदम लॻा मज़ो ई ॿियो आहे अल्लाह तव्हांखे बि मको मदीनो ॾेखारे तुंहिंजो मको शौकत वारो तुंहिंजो मदीनो अज़मत वारो तुझी जमात सब खां परतर शाफिए मशर साकिए कोसर तुमा तैयब तुमा तागिर तुझा सहाबी सच्चा सारा जेके साहब जा नौकरन बई हथ मथे करे सुभान अल्लाह का छा त ख़ल्क़ आई आहे सुभान अल्लाह केॾी जमात आई आहे तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जागिन रोशन तारा कौन उन्हनि जो हितड़े हम सर शाफिए मशर साकिए कोसर तुमा तैयब तुमा तागिर ए जुमलो ॿुध जाए ॻाल्हि वणे तो सुभान अल्लाह कजाए तुंहिंजूं बीबियूं शानन वारियूं तुंहिंजूं नियाणियूं भागन वारियूं नबी जी न्याणियुनि सां केरु मुक़ाबिलो करे साईं ज़ुल्फ़कार तुंहिंजूं बीबियूं शानन वारियूं तुंहिंजूं नियाणियूं भागन वारियूं तुंहिंजो घराणो सोन सरासर तुंहिंजो घराणो सोन सरासर शाफिए मशर साकिए कोसर तुमा तैयब तुमा तागिर आल बि तुंहिंजो इज़्ज़त वारो हाँ असांजी हिकिड़ी अखि शाने साहब आहे त ॿी अखि शाने अहल बैत आहे आल बि तुंहिंजो इज़्ज़त वारो अहल बि तुंहिंजो रुफ़अत वारो आल बि तुंहिंजो इज़्ज़त वारो अहल बि तुंहिंजो रुफ़अत वारो जिन ते लथी ततहीर जी चादर पाकन ते जिन ते लथी ततहीर जी चादर शाफिए मशर साकिए कोसर तुमा तैयब तुमा तागिर तुझा चारई यार भलारा तैयब लाखे वारो असां सिद्दीकी आहियूं असां फारूकी आहियूं असां उस्मानी भी आहियूं हथ मथे करे चो असां हैदरी भी आहियूं असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद अली के न मञे उनजे मुंह में लख लानत हुजे तव्हां वटि वाइज़ करण वारो ई हुसैनी सैयद आहे तुंहिंजा चारई यार भलारा वाह जा मुड़स मथेर प्यारा सिद्दीक उमर उस्मानो हैदर सिद्दीक उमर उस्मानो हैदर शाफिए मशर साकिए कोसर तुमा तैयब तुमा तागिर हे जुमलो बुत मां तकरीर शुरू कया सोहणे हसन ता सदके थिया मां सोहणे हुसैन ता घोर थिया मां ए माशाल्लाह हैदरी भी आया थे तरी त चे तो सोहणे हसन ता सदके थिया मां सोहणे हुसैन ता घोर थिया मां नानो जन जो पाण पैगंबर नानो
नानो जन जो पान पैगंबर शाफिए मशर साकिए कोसर तू तैयब तू तागिर चेतो हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे न जेके हैदरी हुए सुभान अल्लाह चवन हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा मुझे हुसैन मुझे हुसैन वाह हुसैन नारे तकबीर अल्लाह असां हुसैन जा नौकर आहियूं हाँ सही हे जेके मां लफ़्ज़ पढ़ां थो न हे उन जवान जा लिखल आहिनि जंहिंजी शहादत जो अॼोको ॾींहुं आहे 29 नवंबर अल्लामा राशिद महमूद जे वालिद साहब शहीद हज़रत डॉक्टर ख़ालिद महमूद साहब रहमतुल्लाह अलैह अल्लाह उनजी क़बर ते रहमत हीअ अॼोको ॾींहुं शहीद इस्लाम जी शहादत जो ॾींहुं आहे जेके मां शेर पढ़िया नबी साईं जे शान में ये डॉक्टर साहब कलम कागज़ खणी नबी साईं जे रोज़े जे साम्हूं लिखिया शहीद जा लफ़्ज़न शहीद इस्लाम अहल बैत जो दीवानो हो चेतो हुसैन करबल में पढ़ियो कुरान हुसैन करबल में पढ़ियो कुरान हुसैन तीरन में अॾे तिनियत हुसैन बचड़ा कोहाया उतड़े हुसैन बदले में वरतिया जन्नत हाज़े चवे तो खालिद इब्न हकानी ये डॉक्टर साहब जा लफ़्ज़न चवे तो खालिद इब्न हकानी हुसैन जो दगो अज़ीम दगवा हुसैन जो दगवा जिहाद वारो मुहिब इन जो समूरो जगवा करे गिला जो हुसैन जी जन्नत उन यते हराम आगे हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे अल्हम्दुलिल्लाह 29 नवंबर सन 2024 हुब्बे रसूल कॉन्फ्रेंस में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहतरम जनाब मौलाना जुल्फ़कार अली डेरो साहब जंहिंजे बार बार राब्ते सां अवां जुमला जमात जी सिक भरी दावत ते ॿियों दफ़ो अल्लाह ताला तव्हांजे ॻोठ में क़ुरान ॿुधाइण जी सआदत नसीब कराई आहे मां जॾहिं क़ुरान मजीद खां पुछंदो आहियां क़ुरान तूं असांखे मदीने वारे साईं जो शान त ॿुधाए त क़ुरान जा अखर बि मूंखे हुज़ूर जो शान था ॿुधाइनि अलिफ तो चवे अल्लाह जो दिलबर नबी असांखे मिलियो आहे थकल हो सुभान अल्लाह सही आहे बा थी चवे बरकत भरियो नबी असांखे मिलियो आहे ता थी चवे ताजदारे मदीना मुस्तफ़ा नबी मिलियो आहे सा थी चवे हिन उम्मत जा सवाब वधाइण वारो मिठो मोहम्मद मीर मिलियो आहे ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह छा त ख़ल्क़ आई आहे अल्लाह हाज़िरी क़बूल करे जी मुथो चे जन्नत जी ज़मानत खाइण वारो नबी मिलियो आहे हाथी चवे हबीबे खुदा मिलियो खाती चवे खैरुल वरा वारो मिलियो दाल तो चे उहो नबी मिलियो जंहिंजो दीदार रबीउल अव्वल में थियो आहे ज़ाल तो चे ज़ख़ीरा कायनात वारो नबी मिलियो राति चवे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन नबी मिलियो आहे ज़ाती चवे ज़मीन आसमान वारो सीन तो चे सिज चंड को वधीक चमकंदड़ मां खुतबे में पढ़ियो न अल्लाह फरमायो मुझे हबीब के मुझा सोना तू सिराजम मुनीरा मुझा मोहम्मद तू सिजवा अल्लाह तो चवे के नबी साईं के तू सिजवा कुरान में फरमायो सोना तू वो सिजा जे में थदाना
हालांकि सिज में गरमाइश हूंदी आहे मुंहिंजा मोहम्मद तूं सिजा पर तो वारे सिज खे मां रब थधाण ॾिनी आहे जन्नत जी हीर मां सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी कुरान जो मुतालो करे थो त कुरान में अल्लाह हिकिड़े ॿिए सिज जो बि ज़िक्र कयो आहे फरमाए सिराज वहाजा माना गरमाइश वारो सिज जेको सकरन में नवाबशाह में सिज उभरे सुबुह जो इन में गर्मी आहे इनखे गरमाइश मिली आहे जहन्नम जी बाफ़ मां मुंहिंजा मोहम्मद तो वारे सिज खे थधाण मिली आहे जन्नत जी हीर मां तॾहिं त मुंहिंजी अम्मी आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह अन्हा आसमान सां मुखातिब थींदे सिद्दीक़ा जा लफ़्ज़ ॿुधो चेती लना शमसुन वलिल आफाक शमसुन ओ आसमान तू वॾाई न कर तकब्बुर न कर तोखे भी अल्लाह सिज ॾिनो आहे मां आयशा खे भी अल्लाह मिठो मोहम्मद सिज ॾिनो आहे तवज्जो आहे कुछ मोती वठी वञो सैयद खां शमसी खैरुम मिन शम्स समा तैयब लाखे जा मुसलमानो ॿुधो अम्मा आयशा चवे थी आसमान मुंहिंजो सिज मोहम्मद तो वारे सिज खां मथे आहे आसमान तो चे बीबी आयशा के ॻाल्हि वॾी कई थी पर दलील बि ॾे न दावा जो कबी आहे त दलील बि ॾिबो आहे अम्मा आयशा टे दलील ॾिना नंबर पहिरों फ़इन्न शम्स ततलु बअदल फज्र व शम्सी तालिउन बअदल इशा आसमान तो वारो जेको सिज आहे न फज्र जी नमाज़ खां पोइ बुरदो आहे पर मुंहिंजो आयशा जो सिज मिठो मोहम्मद चमकंदो ई सोमाणी नमाज़ खां पोइ आहे